नाज़रीन नवासा ख़बर शेयर कंदा हलूं। रिपोर्ट कर रहा है नुसरत फ़िरोज़ मां रिज़वान अली जुमानी। पीपी घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार के हुक्म ते मोरो इरीगेशन वाया खां बांदी रोड समेत रेलवे स्टेशन जमाली हाउस ताईं नई रेलवे स्टेशन जमाली हाउस ताईं नई रोड ठहिराइण जो कम शुरू थी वियो आहे। तरक़ियाती कम जी निगरानी प्रोविंशियल हाईवेज़ ठेकेदार नसरुल्ला पंवर ऐं रोड्स खाते जे एसडीओ साक़िब अली आलिमाणी ऐं मोरो जे ज़िम्मेवार ऑफिसरनि ऐं अमले सां गॾिजी रेलवे स्टेशन रोड पंहिंजी निगरानी में ठहिराए पथरनि मथां पाणी रोलर सां प्रेस कराए रहिया आहियूं। विछायल पथरनि मथां रोलर घुमराए रहिया आहियूं। रेती मथां हारे रोलर लॻी वियो आहे। वधीक ठेकेदार नसरुल्ला पंवर ॿुधायो त हिन रोड जो कमु 5 ॾिहाड़नि में मुकमल कयो वेंदो। मोरो शहर में सालनि खां इरीगेशन बांदी रोड रेलवे लाइन जमाली फाटक जे रोडनि जा तरक़ियाती कम न थिया हुआ। पीपी घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार जी काविशुनि करण ते असांजे रोडनि जा नए सैं तामीरात कम कराया पिया वञनि। मोरो जे शहरनि में ख़ुशी जी लहर छाइजी वई आहे।